अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम इनसाइट में भलीकार आऊँ मां सां गॾु नाज़ी अमीर। नाज़रीन, इलेक्शन में बाक़ी 6 ॾींहं बचिया आहिनि। इलेक्शन ऐं अमन अमान जी सूरत हाल अॼु असांजे प्रोग्राम जो मौज़ू हूंदो। गेस्ट जो तारुफ़ सां कराईंदसि ॿ सीनियर डिप्लोमेट्स मूंसां गॾु अॼु के प्रोग्राम में शरीक आहिनि। जमील अहमद साहब ऐं JR बलोच साहब। अवां ॿिन्ही खे वेलकम चवां थी, भलीकार चवंदमि अव्हांखे अॼु के प्रोग्राम में। ऐं कुझु देरि खां पोइ नाज़रीन सीनियर सहाफ़ियन तज़िया निगारन एजाज़ महर साहब उहे पिणु असांखे हिन प्रोग्राम में ज्वाइन कंदा। अवां ॿिन्ही खे भलीकार ऐं मुंहिंजी इजाज़त सां JR साहब गुफ़्तगू जो आगाज़ अवां खां कंदसि। समूरी सूरत हाल अवां जे आलू आहे। अॼु इलेक्शन कमीशन बि वाज़े कयो आहे, गिरो ॿीहर जेका निगरां घरू वज़ारत आहे उन्हनि बि वाज़े कयो आहे त बावजूदु दहशतगर्दी सिक्योरिटी चैलेंजिस जे जेका चूंड आहे उहा पंहिंजे वक़्त ते थींदी। कंहिंखे को उन में वहम या को गुमान को शक न हुअणु घुरिजे। छा चवंदो मां? सभ खां पहिरीं ॻाल्हि थी आहे त जॾहिं त जेके सिचुएशन थोड़ी पॉलिटिकल या सिक्योरिटी जे हवाले सां ख़राब थी भी रही आहे, उनजे बावजूद भी मां हिकिड़े ॾाढे पुर उम्मीद अप्रोच सां इन टॉपिक ते ॻाल्हाइण जी कोशिश कंदुसि ऐं काविश कंदुसि त ही जेको 8 फरवरी जो जेको ॾींहुं आहे उहो हिकिड़ो पंहिंजे इज़हार जो आहे ॾींहुं, माण्हुनि जे पंहिंजे ख़्वाहिश जो अमानत पंहिंजी जेका उन्हनि वटि आहे वोट जी उहा पंहिंजे रिप्रेज़ेंटेटिव खे ॾियण जी आहे। ऐं सभ खां वॾी ॻाल्हि आहे त इहो इम्तिहान आहे असांजो एज़ अ सोसाइटी, एज़ अ कंट्री, एज़ अ स्टेट, अंदरूनी तरह सां बि ऐं बैरूनी तरह सां। अंदरूनी इन तरह त छा असांजी मशीनरी जंहिंमें इलेक्शन कमीशन ऑन द टॉप, असांजी जुडिशरी, असांजा लॉ इन्फोर्समेंट जेके इंस्टीट्यूशन्स आहिनि ऐं उहो अमलो जेके उन्हनि ट्रेन कया उहो छा हलाए इन सॼे मैकेनिज़म खे जंहिंमें आम माण्हुनि जी राय जेका आहे या जेको सॉवरन राइट आहे उन जी जेका अमानत या चेंज ऑफ जेको अमानत ॾियण जो ॾींहुं आहे 8 फरवरी जो, उहो कंहिं तरह सां उनखे प्रोटेक्ट करे सघनि था। साॻी तरह सां इहो इम्तिहान इन करे बि आहे त पाकिस्तान दुश्मन ताक़तूं इन वक़्तु ई जहिड़ो कर एक्टिव थी वञनि थियूं ऐं उहे जेके पाकिस्तान दुश्मन ताक़तूं आहिनि अंदरूनी बि आहिनि ऐं बैरूनी बि आहिनि। त हाणे असांखे एज़ अ कॉम, एज़ अ स्टेट, एज़ अ सोसाइटी, एज़ अ पीपल इन इम्तिहान मां पास थियणो आहे। ऑफकोर्स वॾो इम्तिहान त उन नौजवान जो आहे, उन ख़ातून जो आहे, उन बुज़ुर्ग जो आहे जेको पोलिंग बूथ में वञी ठपो कंहिं ते हणे थो, उहो वॾो इम्तिहान आहे। लेकिन असां सभिनि जो हिकिड़ो कलेक्टिव इम्तिहान बि आहे, हिकिड़ो समाजी इम्तिहान आहे, छाकाणि जो समाज इन ई तरीक़े सां ई पंहिंजो पाण खे गवर्न करे थो। दैट इज़ elections, that is the sanctity of the vote, that is the sanctity of the polling process, that is the transparency and impartiality of the conduct of this process. त मुंहिंजे ख़्याल सॼो निज़ाम असांजो हिकिड़ो इम्तिहान मां गुज़रंदो। लेकिन जंहिं क़िस्म जूं स्टेट्स में अचनि पियूं थियूं, जंहिं क़िस्म जी डिटर्मिनेशन ॾेखारी पई वञे, कल माशाल्लाह कोर कमांडर जी कॉन्फ्रेंस हुई जंहिंमें मूंखे जेका फीलिंग मिली आहे त उन्हनि ॾाढो अज़्म जो इज़हार कयो आहे त का बि ताक़त असांजी जेका आहे सा इन प्रोसेस खे, इन इम्तिहान जे ॾींहं खे, इन डेमोक्रेटिक प्रोसेस खे डिस्टर्ब करणु न ॾींदासीं ऐं डिटर्मिन आहिनि। साॻी तरह सां अॼु जेका आई आहे स्टेटमेंट चीफ इलेक्शन कमिश्नर तरफ़ां, उहा बि तमामु हिकिड़ी एतमाद ॾियण वारी आहे ऐं मूंखे तमामु घणी तवक़ो आहे त इहो प्रोसेस, इहो इम्तिहान जो ॾींहुं इंशाअल्लाह कामयाबु थींदो। नताइज जेको बि चूज़ कंदा माण्हू, आम माण्हू, उहे उन्हनि खे उहा हुकूमत मिलंदी, उहे हुकूमत ठाहींदा। ऐं मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त हाणे माण्हुनि खे बि, सियासी पार्टियुनि खे बि, ख़ासि तरह सियासी पार्टियुनि ॾांहुं मां घणो मुख़ातिबु आहियां त वाक़ई जीअं कुझु लीडर चवनि पिया था, एंड आई थिंक आई मस्ट टेक हिज नेम बिलावल, त लेट्स पुराणा जेके टूल्स आहिनि इन हिकिड़े सेंक्टिफाइड प्रोसेस खे, हिकिड़े तमामु हिकिड़ो मोहतरम ॾींहुं आहे, उनखे तव्हां इहे इन अहिड़े पुराणे दकियानूसी तरीक़नि सां, जहालत जे अंदाज़ सां, जीअं हिक ॿिए जी खून ख़राबो, हिक ॿिए जी गले में हथु विझण वारो इहो प्रोसेस छॾे हिकिड़ो फेस्टिविटी जो हिकिड़ो माहौल पैदा कयो त भई ठीकु आहे, नारा बि हणनि, झंडा बि खणनि पंहिंजी पार्टियुनि जा, बट एज़ अ फेस्टिविटी त ठीकु आहे, कहिड़ी पार्टी थी खटे पई। त मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त असांखे हिकिड़े नए माइंड सेट सां माण्हुनि खे बि इहो इतलाह असांखे सम्झ ॾियणु घुरिजे।
पॉलिटिकल पार्टीज़ खे बि ऐं साॻी तरह सां असांजी स्टेट बि मूंखे तमामु घणी तवक़ा आहे त पाकिस्तान हिकिड़ी मज़बूत स्टेट आहे, उनजा सिस्टम तमामु मज़बूत आहिनि ऐं इंशाअल्लाह विल गेट थ्रू इट। जी बिल्कुल दुरुस्त। जीअं मां चयो, मुंहिंजी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदे जियार साहब ऐं मां ज़िक्र कयो त उन हौसले जो, उन अज़म जो जेको असीं गुज़िरियल ॾींहुं कोर कमांडर्स कॉन्फ्रेंस में बि ॾिठोसीं, अॼु इलेक्शन कमीशन जे इजलास खां पोइ बि अहिड़ियूं स्टेटमेंट्स आयूं साम्हूं, साईंदड़ स्टेटमेंट्स, उन खां अॻु बि मुसलसल ईंदियूं रहनि पियूं, अदालती फ्रंट तां बि असीं ॿुधूं पिया, उहे पॉलिटिकल पार्टी जेके कंटेस्ट कनि पियूं उहे पिणु न उमेद जो इज़हार कनि पियूं त हीउ सभिनी जो कलेक्टिव इम्तिहान आहे जंहिंमें सभिनी खे असां हिकिड़ी बहितर तरीक़े सां सभिनी खे गुज़रणो आहे। जमी साहब, ज़ाहिर आहे हौसले, अज़म, समूरनि शयुनि सां गॾोगॾु तयारी जी बि तमामु घणी ज़रूरत पवंदी, त इन समूरी सूरत हाल ते अव्हांजी छा राय आहे, अव्हां कीअं कॉमेंट कंदो आहे? उन सां गॾोगॾु इन तयारी वारो जेको पासो आहे इन ते पिणु ज़रूरु रोशनी विझो, छाकाणि त इलेक्शन कमीशन जेतोणीकि इहो ॼाणा पई त असीं फोर्स सां गॾिजी करे, असीं लाॻापियल इदारनि सां, स्टेक होल्डर सां गॾिजी करे इन सूरत हाल जो मुक़ाबिलो कंदासीं ऐं इन इम्तिहान मां गुज़रंदासीं, पर कहिड़ा क़दम खणणु घुरिजनि? एज सीनियर डिप्लोमेट अव्हां छा ॾिसो पिया, छा त कहिड़े क़िस्म सां जेके समूरी सूरत हाल हिन वक़्तु नज़र अचे पई उनखे मुंहुं ॾियणु खपे? हाँ, इन जा टे हिस्सा थिया न। पहिरियों हिस्सो त ज़ाहिर आहे इन जो मेरिट इलेक्शन दुनिया में काफ़ी जेके महज़ब क़ौमूं आहिनि उहे इलेक्शन जंगनि में बि कराईंदियूं रहियूं आहिनि। असांखे इहो खुटको इहो वसवसो जेको काफ़ी अरसे खां हले पियो ऐं उन जा सबब बि हुया त इलेक्शन थियनि न थियनि, इहो हर को माण्हू ॻाल्हाईंदो। पर हाणे जेके अमलदार आहिनि, जेके इदारा आहिनि असांजा, इलेक्शन कमीशन थी वियो या जेके सपोर्टिंग इदारा आहिनि जीअं फ़ौज थी वई, उन्हनि बिल्कुलु पंहिंजे अज़म जो इरादो ॾेखारियो आहे त उहो हर लिहाज़ सां तयारु आहे। इहे हिकिड़ी ख़ुशि आइन ॻाल्हि आहे। ऐं ॿी ॻाल्हि इहा त इंटरनेशनली इन खे घटि में घटि इलेक्शन कराइणु हिकिड़ो बज़ात ख़ुदि कंहिं मुल्क ऐं कंहिं क़ौम लाइ उहो ज़रूरी बि आहे ऐं जमहूरियत लाइ बि ज़रूरी आहे। दुनिया इहा ॻाल्हि साबित करे चुकी आहे त जमहूरियत में जेके बि ख़राबियूं हुजनि, असांजे मुल्क में बि काफ़ी ख़राबी रहियूं आहिनि। माण्हुनि माल ठाहियो आहे, माण्हुनि करप्शन कई आहे, माण्हुनि तरक़ी न कराई आहे, माण्हुनि एजुकेशन खे एतिरी तवजो न ॾिनी आहे असांजे सियासतदाननि। इहो त साबिती इन जी मौजूदु आहे। असांजी जेके इन वक़्तु हालति करे छॾी आहे त 40 सैकड़ो जेके पाकिस्तानी इन वक़्तु मुल्क में आहिनि उन्हनि खे फूड इनसिक्योरिटी, माना उन्हनि खे खाधो नथो मिले पियो पूरो, स्टंटेड माण्हू थी विया आहिनि। चिल्ड्रन आउट ऑफ स्कूल के 2.5 करोड़ जे क़रीब चिल्ड्रन आउट ऑफ स्कूल थी विया आहिनि। ते जेके असांजा हुकूमत जा हलाईंदड़ इदारा जेके हलनि था पिया उन्हनि जी सुपरविजन में 1.4 ट्रिलियन रुपीज़ जो नुक़सान था करनि हर साल, उहो तव्हांजे टैक्स ऐं मुंहिंजे टैक्स। त असुल त ॻाल्हि इहा आहे त जमहूरियत काफ़ी ख़राबत पैदा कई, पर दुनिया इहा साबित करे चुकी आहे। खणी तव्हां फ्रांस खां एग्ज़ाम्पल वठो त 160 साल लॻा हुआ त जमहूरियत पंहिंजी ट्रैक ते हलणु शुरू थी पई हुई। त उन लिहाज़ सां पाकिस्तान ऐं पाकिस्तानियुनि खे बि इहो सबर जो इहो करणो पवंदो, सबर जो रस्तो अख़्तियार करणो पवंदो त हीअ जमहूरियत जेतिरी ख़राबी पैदा करे चुकी आहे, इन जमहूरियत में इन जो इलाज बि आहे। इन जमहूरियत जे तहत ई इन जो इलाज थींदो, इहे ख़राबियूं बहितर थींदियूं, इहे इकॉनमी खे बहितर कबो भी जमहूरियत जे थ्रू थींदी। ऐं उन लिहाज़ सां एजुकेशन, हेल्थ, फलाणी जेके शयूं आहे घणा जेके तव्हांजा कर्ज़ आहिनि, $120 बिलियन एक्सटर्नल जेके डेट तव्हांजा आहिनि, इंटरनल डेट 46 ट्रिलियन रुपया, ही सभु शयूं जमहूरियत खां बिना थी न सघनि। हाणे ॻाल्हि इहा आहे त जमहूरियत या वोट ॾियणु, दैट इज़ अ कॉन्ट्रैक्ट बिटवीन दी स्टेट एंड द पीपल। कॉन्स्टिट्यूशन आहे, कॉन्स्टिट्यूशन तव्हां इलेक्शन था करायो, इलेक्शन कराइण कॉन्स्टिट्यूशनल रिक्वायरमेंट आहे। ऐं इन कॉन्स्टिट्यूशन आहे छा, हिकिड़ो स्टेट ऐं माण्हुनि जे विच में हिकिड़ो कॉन्ट्रैक्ट आहे। ऐं इहे इलेक्शन न थिए त उहो कॉन्ट्रैक्ट में पोइ ड्राड़ूं पैदा थी पवंदियूं आहिनि। उन में पोइ ज़ाहिरनि माण्हुनि जो भरोसो वसवसो कंदो। ॿी ॻाल्हि जियार साहब जेका ॻाल्हि कई त ट्रांसपेरेंट फेयर इलेक्शन, हा उन ते जेको वसवसो आहे, हाणे ॾिसूं 8 तारीख़ ते छा थो थिए त माण्हुनि जो इहो वसवसो घटे
ख़त्म त शायदि न थी सके, असां बीडी इलेक्शन जे ज़माने खां हलंदा आया आहियूं, ॾिसंदा आया आहियूं, पर घटि में घटि उन जो को खुटको माण्हुनि खे जेको आहे उन लिहाज़ सां थोरो घटि थिए, उन जो भरोसो। टी ॻाल्हि हिन में इहा आहे त इंटरनेशनली हाणे जेके हिननि वीज़ा कुझु ॾींहंनि में इशू कया आहिनि इंटरनेशनल मॉनिटर्स खे, ऑब्ज़र्वर खे, उहे तमामु इम्पॉर्टेंट आहिनि। जेके नुमाइंदा ॿाहिरि जा जर्नलिस्ट आहिनि उहे तमामु इम्पॉर्टेंट आहिनि, छो जो इलेक्शन जी क्रेडिबिलिटी हिकिड़े त मुल्क जे माण्हुनि जे लिहाज़ सां त हू छा इन खां बाद छा था चवनि, इलेक्शन खां बाद कहिड़े क़िस्म जो रिएक्शन था ॾियनि मुल्क जो अवाम। ऐं ॿी ॻाल्हि त जेके जर्नलिस्ट ईंदा उहे कहिड़ी कवरेज कंदा, छा ॾिसंदा पंहिंजी अखियुनि सां, कैमरा जी अखि छा ॾेखारंदी दुनिया खे, हू ॻाल्हि बि साम्हूं ॾिसणो पवंदो। ऐं टी ॻाल्हि जेका हूंदी आहे इलेक्शन में इलेक्शन ऑब्ज़र्वर्स, मूंखे एतिरी का ख़ासि ख़ुशी न आहे त यूरोपियन यूनियन जेका आहे उहो इलेक्शन ऑब्ज़र्वर नथी मोकिले हिन दफ़े, त काफ़ी डिले थी वियो आहे, उन्हनि जी के रिक्वेस्ट हुयूं, उहे रिक्वेस्ट पूरी न थियूं शायदि, त इन जे करे बाक़ी बहरहाल अचनि था पिया। कैनेडा मां 5 ऑब्ज़र्वर्स आहिनि, उन्हनि अप्लाई कयो आहे वीज़ा लाइ, इन तरह बर्तानिया, इन तरह अफ्रीकन यूनियन मां काफ़ी अचनि था पिया माण्हू। त ही सभु जेके अचनि था पिया इहे इलेक्शन जी क्रेडिबिलिटी लाइ तमामु ज़रूरी आहिनि, इन्हनि खे एक्सेस ॾियण बि तमामु ज़रूरी आहे, छो जो इलेक्शन जेका बची खुची हाणे रही आहे इलेक्शन, उन में क्रेडिबिलिटी जेसिताईं न थींदी त इलेक्शन खां बाद दुनिया छा ॾिसंदी आहे, त इलेक्शन जी क्रेडिबिलिटी जे मेंटेन न थी त उन में पोइ इलेक्शन खां पोइ माण्हू उहे उनखे क़बूल करण में उन्हनि खे जिन वटि ॾुखियाई थींदी आहे, त प्रॉब्लम उन्हनि खे थींदी आहे, मुल्क खे प्रॉब्लम थींदी आहे, स्टेट खे प्रॉब्लम थींदी आहे। ऐं इन वक़्तु ॿिया खोड़ सारा प्रॉब्लम आहिनि, उहे सभु मिक्स नथी थी वञनि, किथे कन्वर्ज न थी सघनि। शायदि तव्हांजे प्रोग्राम में सिक्योरिटी जो कॉम्पोनेंट आहे, मां इहा ॻाल्हि उन लाइ रखी छॾंदुसि, पर हिन मुल्क में इन वक़्तु जेकी गवर्नमेंट जा इदाद शुमार आहिनि, जेकी गवर्नमेंट जा अंग अखर आहिनि, उन मूजिबि 29.7% जेका आहे उहा इन्फ्लेशन आहे, ऐं फूड इन्फ्लेशन हिन खां तमामु घणी आहे। ही सभु शयूं जमहूरियत में माण्हुनि खे टके पैसो जेको आसरो आहे, इहे जेके ईंदा, जीअं त हाणे जमहूरियत जा अलमबरदार ऐं लीडर, खणी उहो पीपल्स पार्टी जा हुजनि या नवाज़ जा हुजनि या ॿियनि पार्टी जा हुजनि, जेको मंशूर पेश कनि था पिया, पंहिंजो जेको वाइदो अंजाम कनि था पिया माण्हुनि सां, ॾिसणो इहो पवंदो त अॻिते वञी ही जेके अंग अखर हाणे ॾिना इन में केतिरी घटिताणी आणे सघंदा, छो जो मुल्क तमामु अड़ाए वक़्त तां गुज़रे थो पियो, जेके अंग अखर मां ॾिना उन मुताबिक़। ऐं ऑब्वियसली मुल्क में इन वक़्तु जेके 5th जनरेशन वार जो सिलसिलो हले थो पियो असांजे मुल्क में जीअं त एक्सटर्नल फैक्टर्स कमु करणु शुरू करे छॾिया आहिनि। असांजे मुल्क जंहिं ख़िते में, जंहिं जोग्राफिकल लोकेशन ते आहे, उन ते जेके जियो पॉलिटिकल शयुनि जो असरु ईंदो थो अचे, जेको रीजन में थिए थो पियो, इहे सभु जे जमहूरियत न हूंदी त इहे शॉक एब्ज़ॉर्ब करणु तमामु ॾुखियो थी पवंदो। त इन करे जमहूरियत ज़ाहिर आहे, इहे इलेक्शन थींदा, जमहूरियत बहाल थींदी, इहे ईंदा जेके असांजा पार्टी जेके बि खटंदी, त इहे जेको थोरो बि कुझु अरसो सही हलाए ॾेखारंदा, छो जो गवर्नेंस जो खानो ख़राब त थी वियो आहे 3 ॾहाकनि खां। जेकी गवर्नेंस जो अॼु हाल आहे गवर्नेंस जो, उहो गवर्नेंस जे न सुधारींदा त ही जियो पॉलिटिकल फैक्टर, 5th जनरेशन वॉर फैक्टर, इकोनॉमिक फैक्टर, ॿिया जेके क्रॉस कटिंग फैक्टर्स आहिनि, ॿिया जेके असांजा फॉल्ट लाइन्स आहिनि, सेक्टेरियन थी वियो, एथनिक थी वियो, पॉलिटिकल इंस्टेबिलिटी थी वई, इहे सभु शयूं पोइ कन्वर्ज थी ज़ाहिर मुल्क लाइ का चङाई पैदा न कंदा, मुल्क लाइ को उनजो रस्तो को सिधो करण में मदद न कंदा। इन करे इहो वक़्तु जेको आहे नाज़ुक इन लिहाज़ सां आहे, अणाव इन लिहाज़ सां आहे कि अंग अखर फेवर में न आहिनि। IMF जो अचण वारो आहे नेक्स्ट प्रोग्राम, उन IMF जे नेक्स्ट प्रोग्राम खां पोइ जे उनखे हैंडल न कयो वियो त जेके माण्हू ग़रीब आहिनि, जेके हाणे बिल्कुलु बुख खां मरनि था पिया, फ़िलहाल उहे जेके पहिरियों के कोशिशि कनि था बीहण जी, उहो ज़मीन ते लेटी पवंदा। उन्हनि खे बिल्कुलु पोइ को ॿियो को रस्तो न हूंदो त या त पोइ लठ खणंदा, कंहिंखे हणंदा, या जेका शइ उन्हनि जे हथ में हूंदी उहे कंहिंखे हणंदा,
त इन करे असां जेतिरो इहो सब्ज़ बाग ॾिसूं था पिया उहो सब्ज़ बाग उन सूरत मुमकिन थी थो सघे कि असांजा इहे जेकी हाणे वाइदा थियनि था पिया पॉलिटिकल पार्टी जे पासूं इहे वाइदा इन्हनि में कुझु टके पैसे जी उमेदु रखूं ऐं उमेदु रखूं त ही कुझु करण जी कोशिशि कंदा ऐं उन्हनि में कुझु सुठा पॉइंट्स ॾियनि था पिया अवाम खे पोइ इहो खपंदो अॻिते वञी त इलेक्शन खां पोइ त ही उन्हनि खे पोइ अकाउंटेबल कनि थ्रू क्वेश्चनिंग थ्रू मीडिया थ्रू ॿिया मीन्स जे इहे पंहिंजे वाइदनि ते पूरा न उतरनि। बहरहाल कंक्लूडिंग पॉइंट इहो आहे हीअ आहे त ज़ाहिर आहे इहो इलेक्शन जेको तमामु माण्हू जो हर अख़बार में खुटको लॻो पियो, हर टॉक शो में माण्हुनि खे ज़हन में खुटको हो त इलेक्शन थियनि या न थियनि। इलेक्शन थी विया, तयारी जो तव्हांजो ॿियो सवाल हो, तयारी 47 अरब रुपया मिलिया इन्हनि खे इलेक्शन कमीशन खे। उन्हनि जी जेका माली लिहाज़ सां मसइलो हो उहो हल थियो। उन्हनि जी जेकी सिक्योरिटी डिप्लॉयमेंट जा 2,75,000 उनखे खपंदा माण्हू फ़ौज मां, उहे उन्हनि खे मिलिया। पुलिस जा माण्हू उन्हनि खे मिलिया। हाणे तयारी मां का घटिताणी नाहे। हा, ख़तरो जेको हाणे अक़वाम मुतहदा जी जेका गॾियल क़ौमनि जी उन जो इदारे जी जेको हाणे रिपोर्ट आई आहे सिक्योरिटी जे लिहाज़ सां, उहा तमामु जेका हिकिड़ी तशवीशनाक ॻाल्हि आहे। उन ते जेॾी महिल ॻाल्हि कंदव त वधीक रोशनी। जमील साहब ज़रूर उन ते बि ॻाल्हि कंदासीं। एजाज़ मार साहब असांखे हिन प्रोग्राम में जॉइन कयो आहे। एजाज़ साहब अव्हांखे भलीकार चवंदसि, मूंसां गॾु जमील साहब ऐं GR बलोच साहब गॾु मौजूदु आहिनि। जमील साहब जो मौक़े पां ॿुधो समूरी जेका सूरत हाल आहे इलेक्शन खां अॻु अमन अमान खे वठी करे उन ते डिघे वक़्त खां ख़दशनि जो इज़हार बि थींदो रहे थो, पर हाणे जेके बैक टू बैक कुझु वाक़िया बि थिया आहिनि अफ़सोसनाक, उन खां पोइ ज़ाहिर स्टेटमेंट साम्हूं ज़रूरु आयूं आहिनि जेके इहो ॼाणाइनि थियूं त असांजो हौसलो अज़म बरक़रार आहे। जमील साहब जीअं ज़िक्र कयो त तयारी बि पूरी आहे, पर जेके मुख़्तलिफ़ रिपोर्ट्स साम्हूं अचनि थियूं उहे ॻणती जोगियूं आहिनि ऐं उन्हनि खे ॾिसण जी ज़रूरत आहे। उन मूजिबि तयारीअ जी बि ज़रूरत आहे। एजाज़ साहब तव्हां कीअं ॾिसो पिया? असीं ॾिठोसीं त जॾहिं खां ई मामला तेज़ थिया इहे वाक़िया त अफ़वाहूं बि तमामु घणियूं ऐं खोड़ ख़दशा खोड़ अफ़वाहूं। अव्हांखे लॻे पियो त गुज़िरियल ॾींहुं कोर कमांडर्स जी कॉन्फ्रेंस हुजे, इलेक्शन कमीशन जो अॼु को इजलास हुजे, निगरां वज़ीरनि जो जेके स्टेटमेंट साम्हूं अचनि पियूं, उन खां पोइ ही माठो थींदो सिलसिलो? ॾिसो, ॻाल्हि इहा त पाकिस्तान में सिक्योरिटी जो प्रॉब्लम कॾहिं न रहियो आहे, सदाईं रहियो आहे। ऐं तव्हां ॾिठो गुज़िरियल दफ़े बेनज़ीर साहिबा जी शहादत थी, उन खां पोइ खणी कुझु ॾींहंनि जे लाइ इलेक्शन मुलतवी थी ऐं नेठि वरी इलेक्शन अल्टीमेटली मुनक़िद कई वई। त आइडियल सिचुएशन मुकमिल अमन अमान पाकिस्तान में त कॾहिं रहियो ई न आहे। ऐं जेकॾहिं तव्हां इन खे बुनियादु बणाए जेकॾहिं इलेक्शन मुलतवी बि कंदव त उन खां पोइ तव्हांखे कहिड़ा उनजा हिकिड़ा आइडियल सिचुएशन पैदा थी वेंदी मुल्क में। ओचितो जेको आहे बम धमाका बंदि थी वेंदा, हमला बंदि थी वेंदा, या इहे ग्रुप जेको आहे उहो चुप करे वेही रहंदा। त बहरहाल पंहिंजी जाइ ते इहो रिंगट हलंदो पियो इहो, ऐं अॻ में बि हलंदो रहियो आहे। त जेकॾहिं उनखे जवाबु ॾियणु आहे इहो कंदा निगराननि खे, त ज़ाहिर आहे उहे बेनिफिशरी आहिनि, इमीडिएट बेनिफिशरी आहिनि। उहे त चाहींदा त अलाह करे 2-3 महीना मुलतवी थिए। बाक़ी ओवरऑल जेको आहे ॿियूं जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि उहे कंहिंखे बि इहो सूट नथो करे। मौलाना फज़लुर रहमान साहब बयानु ज़रूरु ॾिना, पर उहो पोइ बि इन बि रहियो आहे। हालांकि हुनजी चूंड मुहिम इलाही महदूद रखियो अथई पंहिंजो पाण खे, पर उनजे बावजूदि बि तव्हां हाणे ताज़ो ॾिठो सिंध में आयो, तक़रीबन इलाही ज़िलनि में घुमी फिरी वियो, चूंड पंहिंजी मुहिम हलाए वियो। त चवण जो मक़सदु त मुंहिंजो ख़्यालु आहे को अहिड़ो जवाज़ स्ट्रांग जवाज़ कोन्हे को जंहिंजी बेस ते तव्हां चओ बलूचिस्तान में ताज़ो इहो वाक़िया थिया उनजी बेस ते बणाए तव्हां जेकॾहिं इहो चओ इलेक्शन मुलतवी कयो त उनजो फ़ाइदो कंहिंखे थींदो? फ़ाइदो मां नथो सम्झां त जेको आहे एस्टेब्लिशमेंट खे थींदो, अल्टीमेटली लॉस ई थींदो। उन चकर में सभु पॉलिटिकल पार्टीज़ गॾिजी इहो वरी मुतालबो कंदियूं। बिल्कुलु दुरुस्त एजाज़ साहब, पर जेके हाणे स्टेटमेंट साम्हूं आयूं उहे त उत्साहींदड़ साम्हूं अचनि पियूं ऐं डिघे वक़्त खां अदालती फ्रंट तां बि असीं ॿुधोसीं, इलेक्शन कमीशन जो फ्रंट जेको आहे उन तां पिणु ऐं निगराननि पारां बि इहे ॻाल्हियूं साम्हूं आयूं त इलेक्शन बहरहाल पंहिंजे वक़्त ते ई थींदी। सिक्योरिटी जा चैलेंजिस मौजूदु आहिनि, पर कंहिंखे को शक या को वहम गुमान न रहे, चूंड पंहिंजे वक़्त ते थिए पई। मूं इहो बि सम्झणु चाहियो त हाणे अफ़वाहूं गैर यकीनी इहे मामला असांखे अॻु बि नज़र आया,
पर हाणे जेके इहे आख़िरी वक़्तु आहे कुझु ॾींहं वञी बचिया आहिनि जेके स्टेटमेंट साम्हूं अचनि पियूं इहे हाणे इन्हनि अफ़वाहनि खे ख़तमु कंदियूं या आख़िरी ॾींहं ताईं पोलिंग डे ताईं असांखे इहे मामला ॾिसण में ईंदा ॿुधण में ईंदा? मुंहिंजो ख़्यालु आहे त पोलिंग डे त कोन ईंदा, उन ॾींहुं त सभिनी खे पक थी वेंदी, यकीन थी वेंदो ऐं पोइ वरी नतीजनि जे हवाले सां शयूं थींदियूं त उनजे माण्हुनि कंहिंखे क़बूल हूंदा कंहिंखे न हूंदा, वरी इहा हलंदो पियो रिंगट ऐं जहिड़े तरीक़े सां जेके मुतासिर धुरियूं हूंदियूं त उहे डेफिनेटली पंहिंजो एहतजाज कंदा ऐं उहा पॉलिटिकल स्टेबिलिटी क्रिएट करण में रुकावट ज़रूरु बणिबा। त बाक़ी जेसि तक इलेक्शन जो प्रोसेस आहे मां सम्झां थो त हाणे वञी 6 ॾींहं बचा आहिनि बाक़ी, त उन में अहिड़ो को मूंखे घटि में घटि रुकावट फ़िलहालु नज़र कोन थी अचे। पर हीअ असांजो प्यारो पाकिस्तान आहे ऐं सियासत में हूअं ई हिकिड़ो अंग्रेजी में चवंदा मैनी अ स्लिप्स बिटवीन कप एंड लिप, त कुझु बि मुमकिन आहे पाकिस्तान जहिड़े मुल्क में उहो हिते उनखे उन शइ खे रूल आउट नथो करे सघिजे, छो त अणथियणियूं शयूं जेके आहिनि उहे माज़ी में भरी पई आहे तारीख़ पाकिस्तान जी। ठीकु जी असब अवां वटि ईंदसि तयारी जे हवाले सां जेको पासो हो जमील साहब कुझु फिगर्स बि शेयर कया उन पासे जे हवाले सां अवां कीअं ॾिसो पिया ऐं जेका हिन वक़्तु सूरत हाल आहे ऐं चूंडुनि खे पुरमुन बढ़ाइण ज़ाहिर आहे जिन जी ज़िम्मेवारी आहे जिन इदारनि जी उहे इदारा ॻाल्हियूं कनि पिया ॿुधाइनि पिया त असांजा इंतिज़ाम मुकमल आहिनि, वधीक कीअं ॾिसो पिया न सूरत हाल खे ऐं वधीक कहिड़नि इंतिज़ामनि जी हिन वक़्तु ज़रूरत अवी महसूसु कयो पिया? इहो बि ज़रूरु जेको हिकिड़ो पासो जंहिं निशानदही कई जमील अहमद साहब त इंटरनेशनली भी असीं ॾिसूं था त नेशनल कॉन्टेक्स्ट हुजे या इंटरनेशनल कॉन्टेक्स्ट हुजे ॿिन्ही कॉन्टेक्स्ट में तमामु घणो अहम आहे त इलेक्शन जी ओवरऑल क्रेडिबिलिटी जो सवाल आहे, मुख़्तलिफ़ मामला आहिनि ॿाहिरां खां जेके परॾेही मुबसर अचनि पिया उन्हनि जे हवाले सां बि सिक्योरिटी जे हवाले सां तमामु अहम मामिलो आहे। ॾिसो सिक्योरिटी जे हवाले सां मुंहिंजे ख़्याल हिकु त असांखे जो कुझु हींअर थोरो असां ॾिठो आहे फ्लेयर अप बलूचिस्तान में उनखे उनजो कॉन्टेक्स्ट असांखे ॾिसणो पवंदो त ज़ाहिर आहे उहो हिकिड़ो ॿाहिरियों फैक्टर आहे, हिकिड़ो ॿाहिरियों दुश्मन आहे जेको हिन वनरेबल टाइम जो सॉफ्ट बैली जेका बणिजी वई आहे बलूचिस्तान असांजी उन ते अटैक करे रहियो आहे। लिहाज़ा तमामु आवाम खे बि सम्झणु घुरिजे, ओपिनियन मेकर्स खे बि सम्झणु घुरिजे ऐं लीडर्स खे बि सम्झणु घुरिजे। अदरवाइज़ मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त असांजी जेका लॉ इन्फोर्समेंट इंस्टीट्यूशंस आहिनि जेको असांजो एडमिनिस्ट्रेटिव जेको स्ट्रक्चर आहे एडमिनिस्ट्रेटिव मशीनरी आहे डिस्ट्रिक्ट लेवल ते सा काफ़ी रिज़िलियंट आहे ऐं वॾनि क्राइसिस खे मुंहुं ॾिनो आहे। आई एम वेरी वेरी पॉज़िटिव इंशाअल्लाह त ही न त गवर्नमेंट स्पोक्समैन न आहियां लेकिन जेको मां तजुर्बे जे ऐं मुशाहिदे जे बेस ते मां चई रहियो आहियां त मूंखे लॻे थो त हुनखे उहो इन मरहले मां गुज़री वेंदा। हाणे हिकिड़ो इम्पॉर्टेंट फैक्टर आहे जेको असांखे ज़रूरु डिस्कस करणु घुरिजे ऐं असांखे रीएम्फेसाइज़ करणु घुरिजे, उहो आहे पॉलिटिकल पार्टीज़ जो पंहिंजो हिकिड़ो कल्चर ऑफ फसाद, कल्चर ऑफ झगड़ो, कल्चर ऑफ वञी बूथ्स तां बक्स खणी अचनि। त मुंहिंजे ख़्याल खां ज़रूरत आहे त जेके इदारा आहिनि जंहिंमें मां इलेक्शन कमीशन खे मुंहिंजी इन तव्हांजी प्रोग्राम जे साथ चवंदुसि त उहो हिकिड़ी मीटिंग ज़रूरु घुराए जेतिरा बि हेड्स ऑफ द पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि हिकिड़ो रूल्स ऑफ द गेम जेका असां हू सिलेक्ट कनि, पाण में डिसाइड कनि त भई ही रेड लाइन्स आहिनि इनखे नाहे क्रॉस करणो। ठीकु आहे, दे माई बी सम किथे न किथे उहो मुश्किल आहे थो सॼे, लेकिन हिकिड़ो कम अज़ कम हिकिड़ो हिकिड़ी सुठी रिवायत पैदा थींदी त भई इलेक्शन खां हफ़्तो पहिरियां 4 ॾींहं पहिरियां 5 ॾींहं पहिरियां तमामु पॉलिटिकल जेके आहिनि से वेठा पंहिंजे ठीकु आहे पंहिंजे डिप्यूटीज़ खे खणी मोकिलियनि, सेकेंड टीयर जेके एग्ज़ेक्टिव माण्हू ऑन ग्राउंड आहे उन्हनि खे मोकिलियनि या पोइ के डिस्ट्रिक्ट लेवल ते उन्हनि जूं पंहिंजी कोई कोऑर्डिनेशन मीटिंग्स थियनि हर डिप्टी कमिश्नर जे ऑफिस में तमामु पॉलिटिकल पार्टी जा जेके सरबराह आहिनि उन डिस्ट्रिक्ट में ऐं वेही इहो डिसाइड कनि त ही ॻाल्हियूं तव्हांखे नाहे करणियूं। त कम अज़ कम मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त काफ़ी सारनि ॻाल्हियुनि खे या उहे जेके मिसकम्युनिकेशन आहे या अहिड़ा वाक़िया जेके थियनि था काफ़ी हद ताईं उनखे प्रीएम्प्ट करे सघिजे थो। सो मुंहिंजे ख़्याल प्रीएम्प्शन इज़ द की त को बि लॉ एंड ऑर्डर जो जेको इशू हूंदो आहे थियण खां पोइ त क्राइसिस ते वञणु को वॾो को वॾी का कमाल जी ॻाल्हि कोन्हे, ॻाल्हि कमाल जी इहा आहे त उनखे प्रीएम्प्ट कयो वञे। त आई एम वेरी श्योर त जेके असांजा डिप्टी कमिश्नर आहिनि त उहे जेके हॉट बेड्स आहिनि या जेके अहिड़ा ट्रबल पॉट्स आहिनि उनखे आइडेंटिफाई करे चुका हूंदा, जे न कनि त मुंहिंजो इहो ख़्यालु आहे उन्हनि खे इहो करणु घुरिजे, कंदा हूंदा डेफिनेटली, असांजी पुलिस बि कंदी आहे, असांजे डिप्टी कमिश्नर बि कंदा आहिनि। बट मोस्ट जेको टेंजिबल मां प्रपोज़ल ॾियणु चाहियां थो त पॉलिटिकल पार्टीज़ खे पाण में वेही एट द नेशनल लेवल, एट द प्रोविंशियल लेवल एंड इवन एट द डिस्ट्रिक्ट लेवल ऐं इहे रूल ऑफ द गेम जेके आहिनि से करणु घुरिजे।
नंबर 1 इहो जो सिक्योरिटी जो ॻाल्हि क्रेडिबिलिटी जी ॻाल्हि छा आहे त उन में के अनफॉर्चुनेटली पाण खे असांखे चवणो पए थो त असांजे अंदरि ई कुझु मतिलबु जेके पॉलिटिकल जेके पार्टीज़ आहिनि उन मां कुझु एलिमेंट्स आहिनि जेके इन इलेक्शन्स खे कंट्रोवर्शियल बनाइणु चाहिनि था। इहो हिकिड़ो तमामु इंतिहाई मुज़िर जेको आहे सो एटीट्यूड ऐं ॾाढो नेगेटिव आहे नेशनल लिहाज़ सां। छाकाणि जेकॾहिं का हुकूमत अची वञे थी उनखे तव्हां पहिरें ॾींहं खां वठी जेको आहे सो बनायो जेका आहे सा कंट्रोवर्शियल, त पोइ अॻिते हली उन लाइ मसइला पैदा थी सघनि था पिया। ऐं हींअर ई कुझु हेडलाइन्स अचनि पियूं, कुझु आर्टिकल्स अचनि पिया त हिकिड़ो प्लांट कयो वञे पियो थो, हिकिड़ी कोशिशि ज़रूरु कई वञे पई थी त हीउ प्रोसेस सॼो जेको आहे सो हीउ इलेक्शन न आहे बल्कि कंहिं हद ताईं सिलेक्शन तरफ़ वञनि पिया था। त इन खे ज़ाहिर करण लाइ ज़रूरी आहे त जेका बि पॉलिटिकल फोर्सिस आहिनि, पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि जेके इन मौक़े जो फ़ाइदो वठणु चाहिनि था या पंहिंजो को पॉलिटिकल इंट्रस्ट वठणु चाहिनि था, उन्हनि खे मुंहिंजे ख़्याल थोरो नेशनल इंट्रस्ट खे ॾिसणु घुरिजे, ग्राउंड ते कमु करणु घुरिजे, माण्हुनि खे मोटिवेट करणु घुरिजे, वोटर्स खे आणणु घुरिजे, बजाए जो वेस्टर्न मीडिया में वञी आर्टिकल्स ॾियनि या हेडलाइन्स लॻाइनि या पटियूं लॻाइनि या डिसवेट कनि। यूरोपियन यूनियन जा ऑब्जर्वर न अचणु मानाखेज़ आहे, लॉबीज़ आहिनि, हर हंधि लॉबीज़ आहिनि। सो आई थिंक इहे ॻाल्हियूं असांखे काउंट में रखणियूं पवंदियूं, उन्हनि खे काउंटर करणो पवंदो एट द नेशनल लेवल, एट द इंटरनेशनल लेवल। ऐं इन में वरी असांजी फॉरेन ऑफिस जो बि रोल अचे थो त जेको सॼो प्रोसेस थिए, असांजा जेके एम्बेसडर्स आहिनि से पंहिंजे कैपिटल्स में सॼे प्रोसेस खे ही ऑब्ज़र्व बि कनि। उमेदु आहे त असांजी फॉरेन ऑफिस उन्हनि खे इंस्ट्रक्शन ॾिनियूं हूंदियूं ऐं मां तमामु घणो स्ट्रॉन्गली रिकमेंड कंदुसि त दे शुड सेंड रिकमेंडेशन उन्हनि खे तव्हांखे। ऐं ॿियो इलेक्शन कमीशन शुड हिकिड़ी डे टू डे जेका असां सिटरेप मोकिले त इलेक्शन जी तयारी कीअं पई हले, इलेक्शन जो माहौल कहिड़ो आहे, कीअं पार्टीज़ कनि पियूं थियूं, ऐं असांजा जेके एम्बेसडर्स आहिनि दे विल बी वेल एडवाइज़ त उहे इहो फीडबैक जेको आहे सो पंहिंजी होस्ट गवर्नमेंट जे प्रेस खे बि, होस्ट गवर्नमेंट जे जेके ऑफिशियल्स आहिनि उन्हनि खे बि, ऐं जेके ओपिनियन मेकर्स आहिनि उन्हनि खे बि। सो आई थिंक देयर इज़ द सोल्यूशन करणु घुरिजे ऐं असां करे सघूं था कलेक्टिवली। थोड़ी इनिशिएटिव जी ज़रूरत आहे, थोड़ी क्रिएटिविटी जी ज़रूरत आहे। जी सभिनी ॻाल्हि खे अॻियां वधाईंदमि। समूरनि स्टेक होल्डर्स खे जंहिंमें पॉलिटिकल पार्टीज़ बि शामिल आहिनि, उन्हनि सभिनी खे पंहिंजी ज़िम्मेवारनि खे ॾिसणो पवंदो ऐं उन ज़िम्मेवाराणे किरदार खे महसूसु करणो पवंदो, जंहिंमें सभु कुझु एड करणु चाहींदा हिन में। हाँ, ज़ाहिर इलेक्शन कमीशन जो इन सिलसिले में तमामु स्ट्रक्चर्ड रूल्स आहिनि जंहिंजे तहत उहे पॉलिटिकल पार्टीज़ खे घुराईंदा आहिनि। उन हिकिड़ी मीटिंग कई आहे पहिरियां, पर उनखे वधीक मीटिंग करणु खपे आर ओ लेवल ते, ऐं जेके उन्हनि जा जेके आर ओस खे सपोर्ट था कनि। हाणे इन मामले में त पाण एडमिनिस्ट्रेशन आहे त उन लिहाज़ सां उन्हनि खे बिल्कुलु हर वक़्त में, हर दौर में थींदो आयो आहे त उहो ब्रीफिंग बि ॾींदा आहिनि, डीब्रीफिंग बि ॾींदा आहिनि, उन्हनि खे ख़ातिरी बि ॾियारींदा आहिनि पॉलिटिकल पार्टीज़ खे, तमामु हर क़िस्म जी पॉलिटिकल पार्टीज़ खे त बाबा असां वेठा आहियूं, तव्हां कंहिं क़िस्म जी लॉ एंड ऑर्डर, कंहिं क़िस्म जी हिक ॿिए ते जे तव्हां को कंदव, लॉ खे पंहिंजे हथ में वठंदव, कानून खे पंहिंजे हथ में वठंदव। त बहरहाल हीउ सभु हमेशह पहिरियां थींदो रहियो आहे। इन दफ़े थोरो घटि ॾिठो वियो आहे इहो, छो जो हिकिड़ी मीटिंग खां बाद मूंखे नथो यादि अचे त इलेक्शन कमीशन पॉलिटिकल पार्टीज़ खे घुराए ऐं उन्हनि खे हिकु जाइ ते विहारे उन्हनि खां पॉइंट्स वठी ऐं उन्हनि खे ब्रीफ करणु त असां तयारु आहियूं, असांजी हीअ तयारी आहे, हीअ असांजा। हाणे त उन्हनि अनाउंस करे छॾियो आहे त कहिड़ा सेंटर हूंदा, कीअं रिपोर्टिंग थींदी, को मामिलो इहो थिए थो पियो त हू मामिलो को किसो हले थो पियो। पर इन दफ़े छो जी इलेक्शन जे मामले में माण्हुनि खे खुटको हो, को तो वसवसो हो, इन करे तयारी उन लिहाज़ सां डिस्ट्रिक्ट लेवल ते बि न थी, पर उहा थियणु खपे। नंबर 1 त इहा ॻाल्हि आहे। नंबर 2 जेका इंटरनेशनल इमेज आहे, इन इट कम्स अंडर दी पब्लिक डिप्लोमेसी, त जे फॉरेन ऑफिस जेतिरो उन्हनि खे फीड कंदी, जीअं GR साहिबु चयो आहे, जेतिरो पंहिंजे सफ़ीरनि खे फीड कंदे उन्हनि खे ॿुधाईंदी, जेको उन्हनि खे ॾींदी, जेकी तफ़सीलूं ॾींदी पंहिंजे तरफ़ां ऐं सही तफ़सील ॾींदी, त उन लिहाज़ सां उहे इंगेज कंदा। जे कनि त, छो जो मोस्टली त कंदा बि न आहिनि, उहे आराम सां वेठा हूंदा आहिनि, पर जे उन्हनि मुख़्तलिफ़ मुल्कनि में जिथे जिथे असां आहियूं, थ्रू पब्लिक डिप्लोमेसी, थ्रू उतां जी मीडिया, थ्रू उतां जी थिंक टैंक, थ्रू उन्हनि मुल्कनि जा जेके यूनिवर्सिटीज़ आहिनि उते वञी ॿुधाइनि, ऐं पोइ थ्रू द ट्रेडिशनल डिप्लोमेसी पंहिंजे मुतलका फॉरेन ऑफिस खे ॿुधाए त ईअं ई इलेक्शन थियो, इलेक्शन में असां बिल्कुलु स्मूथ थी पियो, बारिंग 1 or 2 इंसिडेंट्स, और जेतिरा बि इंसिडेंट, ऐं उन लिहाज़ सां असांजी इलेक्शन कामयाबी खां बाद हाणे रिज़ल्ट आया आहिनि, उन हिसाब सां आहिनि। इहे ऑब्जर्वर हुया, इहे प्रोसीजर हुया, उहे ॾेई था सघनि, छो जे
उन में कॉन्फिडेंस बिल्डिंग थींदी आहे इंटरनेशनल कम्युनिटी जी। त उन जे करे इहा सजेशन बि ठीकु आहे। पर रहियो सुवाल इन में हिकिड़ो, ऐं उहो सुवाल जेको पहिरियां ज़िक्र थियो इन डिस्कशन में, ते माण्हू इहे असांजा पॉलिटिकल पार्टीज़ पोइ बाद में इलेक्शन खां बाद इलेक्शन खे डिस्प्यूटेड ठाहे छॾींदा आहिनि। जॾहिं महिल इलेक्शन डिस्प्यूटेड थी वेंदो आहे त उन वक़्तु असांजी पब्लिक डिप्लोमेसी बि लुड़ी वेंदी आहे, उन वक़्तु असांजो जेको इमेज बि ख़राबु थी पवंदो आहे। उन वक़्तु जेके इंटरनेशनल इदारा जेके इन्वेस्ट हिते करणु था चाहिनि, FDI जी असांजी जेका तवक़ो हूंदी आहे, ॿियनि मामलनि में जेके असांजी तवक़ो हूंदी आहे त मुल्क थोरो तरक़ी साइड ते हलंदो को, पर उन में बि पोइ फ़र्क़ु अची वेंदो आहे। हर शइ हिक ॿिए सां ॻंढियल आहे। हर शइ जेके अॼुकल्ह दुनिया में हले थी पई उन में हिक ॿिए सां इहे चेन वांगुरु इहे मुंसलिक आहिनि। त उन लिहाज़ सां मां न ॾिसंदो आहियां त 360 डिग्री विजन जे तहत इहे प्लानिंग असांजी थींदी हुजे। असांजी प्लानिंग उहा ई 19th सेंचुरी जे मुताबिक़ जेके असां वटि किताब आहिनि, जेके असांजा कानून जा किताब आहिनि, जेके असांजा प्रोसीजर जा किताब आहिनि, उन मुताबिक़ बसि ॿिया ऑर्डर ऐं ॿियो जेको आहे सो SOP निकिरी ईंदो आहे ऐं उन हिसाब सां इलेक्शन जा इंतज़ाम बि थी वेंदा आहिनि। पर हाणे 21st सेंचुरी में काफ़ी शयूं मुख़्तलिफ़ थी पयूं आहिनि, सोशल मीडिया सूदो, त उन में हू चवंदा आहिनि न त वी कैन नॉट meet the challenges of 21st century with the tools of 19th century। बट हाणे रहिया आहिनि 7-8 ॾियारा, उन में आउट ऑफ द बॉक्स का प्रॉब्लम अचे थी पई त ज़रूरु उन्हनि खे सॉल्व कनि। त प्रॉब्लम आउट ऑफ द बॉक्स हिन वक़्तु इहो ई करिणो पवंदो त जीअं ते असांखे थ्रेट आया आहिनि, जीअं त अक़वाम मुतहिदा जी मॉनिटरिंग टीम ज़ाहिर कयो आहे त अहिड़ी ख़तरनाक शयूं ज़ाहिर उन कयूं आहिनि जीअं ज़ाहिर आहे मॉनिटरिंग टीम जो पंहिंजो हिकिड़ो रिपोर्ट कंदी आहे डायरेक्ट सिक्योरिटी काउंसिल खे। इन्हनि जी जेका 33rd रिपोर्ट जेका इन्हनि सबमिट कई आहे सिक्योरिटी काउंसिल खे, उन्हनि उन में अहिड़ी शयूं जणायूं आहिनि त जंहिं लिहाज़ सां असां वटि टेररिस्ट क्रॉस करे आया आहिनि, जंहिं लिहाज़ सां सुइसाइड बॉम्बिंग वुमेन जी स्क्वाड तयारु थी वियो आहे, जंहिं लिहाज़ सां असां वटि इन्फ्लिट्रेट करे मुख़्तलिफ़ बॉर्डर तां आया आहिनि। इहे सभु उन रिपोर्ट में ॾिनल आहे, पब्लिश थी वई आहे। इन करे उनजो मां ज़िक्र कयां थो पियो। ऐं पोइ जंहिं हिसाब सां कुझु छा तालिबान जा जेके असुल मेंबर आहिनि उहे TTP खे कीअं सपोर्ट था कनि, उन्हनि उन में जणाए छॾियो आहे। उन लिहाज़ सां उन्हनि ॾिनो आहे त कीअं उन्हनि जी माली मावनत थिए थी पई। उन लिहाज़ सां उन्हनि ॿुधायो आहे हिन रिपोर्ट में, 33rd रिपोर्ट में, त अल-क़ाइदा कीअं इन्हनि खे मेंटोरिंग करे थी पई, कीअं ट्रेनिंग ऐं कीअं इन्हनि जी मदद थी करे TTP जी। ऐं उन खां बाद उन्हनि 5-6 जेके ॾिना आहिनि त पाकिस्तान में इहे ग्रुप अची विया आहिनि, इहे ग्रुप मौजूदु आहिनि ऐं इहे ग्रुप प्रॉब्लम पैदा कनि था पिया पाकिस्तान में। ऐं ज़ाहिर इलेक्शन जा ॾियारा जेके आहिनि उहे यकीनन सेंसिटिव आहिनि। इन ते इशारो मां सम्झां थो असांजी सिक्योरिटी फोर्सिस खे ख़बर आहे इन ॻाल्हि जी। इहा रिपोर्ट बाक़ाइदा न सिर्फ़ु पब्लिश आहे बल्कि असांजे मुल्क मां बि जेका फीडबैक मिली आहे उहा बि हिन में शामिलु हूंदी आहे। उन खां जंहिंमें मां ॿुधायां इस्लामिक स्टेट जेका आहे IS उनजो काफ़ी उन्हनि ज़िक्र कयो आहे। हिकिड़ी जेका नई जमात उन्हनि ज़िक्र कयो आहे त तहरीक जिहाद पाकिस्तान, उहे लिंक था कनि ईस्ट तुर्कमानिस्तान इस्लामिक मूवमेंट जेको असां लाइ तमामु सेंसिटिव मसइलो आहे चाइना जे लिहाज़ सां, उहो लिंक थी करे ॿियनि मामलनि खे BLA खे ऐं ॿियनि ग्रुपनि खे। त ही एतिरी तफ़सीली रिपोर्ट आहे कि ही रिपोर्ट मां साम्हूं रखी तव्हां सां ॻाल्हायां त ज़ाहिर आहे इहो खुदको माण्हुनि खे हक़ ते हूंदो ऐं इलेक्शन जे ॾींहंनि में एक्स्ट्रा रेड अलर्ट असांखे रखिणो पवंदो, छो जो इलेक्शन जे ॾींहंनि में इहे वाक़िया थिया त उन जे तहत पोइ काफ़ी असांखे इलेक्शन में बि ॾुखियाई थींदी ऐं इलेक्शन कराइण में बि ॾुखियाई थींदी, इलेक्शन जे रिज़ल्ट्स में बि ॾुखियाई थींदी। ऐं उन जे करे I am only hoping, I'm only praying that no incident takes place. But according to this report and according to the available information which the government has and which has come in the open sources also, the unme obviously खतरो ऐं खदशो ऐं सिक्योरिटी लेवल काफ़ी हाई आहे। खतरो ऐं खदशो मौजूदु आहे ऐं जीअं मां चयो त समूरनि स्टेक होल्डर्स खे
रिवायतीअ खां हटी करे ग़ैर रिवायती जेके अंदाज़नि एहतियातनि उहा असांखे नज़र करणी पवंदी, ओड़ी तयारी बि करणी पवंदी। ग़ैर रिवायती जहिड़ी सूरत-हाल आहे, एजाज साहब हिकिड़े ॿिए पासे जी बि निशानदेही कई GR साहब, उहो सियासी छिकताण जेका असांखे पोलिंग डे ते बि नज़र ईंदी आहे, पोलिंग खां पहिरें पोलिंग खां बाद बि नज़र ईंदी रहंदी आहे। ऐं हुनजो हिकु ॾेख असीं कुझु ॾींहं अॻु कराची में बि ॾिठोसीं त ही जेका सूरत हाल डेवलप थींदी रहे थी, हिकिड़ो पासो सिक्योरिटी वारो इंतिहाई अहम, जमील साहब तफ़सीली ॿुधायो त ग़ैर रिवायती जेको किरदारु आहे उहो असां एक्सपेक्ट कयूं था त उहो नज़र ईंदो ऐं उन ते ज़रूरु गौर थींदो हूंदो मुख़्तलिफ़ हंधनि ते। त हाणे कीअं एक्सपेक्ट कयो पिया त जेके सियासी स्टेक होल्डर्स आहिनि, सियासी पार्टियूं आहिनि, उहे ज़रूरु वाक़िफ़ आहिनि समूरी सूरत हाल खां ऐं इन समूरी शइ खां वाक़िफ़ आहिनि त हीउ जेको सियासी छिकताण वारो एलिमेंट आहे, अवां सम्झो पिया त उन ते सियासी पार्टियुनि जो कोई उन हवाले सां का को कलेक्टिव एफर्ट का अहिड़ी शइ अव्हांखे नज़र ईंदी हुजे त ईंदड़ ॾींहंनि में उनखे डिफ्यूज़ कजे, उनखे इन्फ्यूज़ न कजे? ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त जॾहिं खां PTI वारो फैक्टर पाकिस्तान जी पॉलिटिक्स में इन्वॉल्व थियो त सॼे मुल्क में इहो गार गंद वारो इहो सॼो सिस्टम शुरू थियो ऐं तशद्दुद वारो एलिमेंट, ऐं अॻु में इहो MQM ताईं महदूद हुयो ऐं पोइ PTI इनखे जेको आहे त सॼे मुल्क में कयो, हिकिड़ो अदम बर्दाश्त वारो ऐं मुखालफ़त खे दुश्मनीअ जो तासुर ॾियणु। त इन ॻाल्हि जी हाणे रियलाइज़ेशन सभिनी में आहे, जमातुनि में, पर पंहिंजे तौर ते थोरी घणी इलेक्शन कैंपेन में असां ॾिठीसीं त गर्मा गर्मी नून लीग ऐं पीपल्स पार्टी में बि थोरी घणी नज़र आई, पर इहा रियलाइज़ेशन ज़रूरु मौजूदु आहे त इनखे अॻिते न वठी वञिजे, इनखे डिफ्यूज़ कजे ऐं इन कल्चर खे जेको आहे उहो फ़रोग़ न ॾिजे। त इहा जेका सोच मौजूदु आहे, मां सम्झां थो त इहा कंहिं न कंहिं हवाले सां कंहिं न कंहिं हद ताईं सियासी पार्टियुनि खे सोचण ते मजबूर बि कंदी ऐं रिस्ट्रेंट करण ते जेको आहे त उहो हिकिड़ो पंहिंजो पाण ते हिकिड़ी पाबंदी लॻाइण जे हवाले सां बि शयूं थींदियूं। मां सम्झां थो इहो हिकिड़ो मस्बत पहलू आहे जंहिंजो मूंखे घटि में घटि इहो लॻे थो त ही गॾिजी पंहिंजे उन शइ खे जेको आहे त उहो रोकींदा। ऐं बाक़ी ज़ाहिर आहे त जेकॾहिं इन में हाणे PTI जेको आहे त एज़ ए पार्टी त उहा आहे कोन, जेके माण्हू उन्हनि जा खटे बि ईंदा उहे हुन में वेंदा ऐं पोइ एजिटेशन वारी जेको सिचुएशन आहे, जेकॾहिं मुतनाज़ा इलेक्शन खे बढ़ाइण जे लाइ अहिड़ा वाक़िया थी विया जिन मां बाक़ाइदा धांधली चिटी नज़र आई ऐं उन सूरत में PTI खे उनजी फ़ाइदो थी सघे थो ऐं हिकिड़ी एजिटेशन में सपोर्ट बि मिली सघे थी। पर ज़ाहिर आहे त इलेक्शन आहे, उनजो इहो पार्ट एंड पार्सल आहे, मुख़्तलिफ़ उहो त आख़िरी ॾींहं ते पोलिंग वारे ॾींहं ते बि जहिड़ा थींदा आहिनि, गोलियूं बि हलंदियूं आहिनि, लठियूं बि लॻंदियूं आहिनि। त मां सम्झां थो त हिन दफ़े सिक्योरिटी फोर्सिस जेके आहिनि उन्हनि खे इहो कंहिं हद ताईं कंट्रोल करण में कामयाबु वेंदा, बल्कि एतिरो घणी का रतो छाण या छिकत करण वारो एॾो वॾो माहौल जेको आहे शायदि पैदा थियणु न ॾियनि। ठीकु आहे। जंहिं सां उन खां सवाइ जेको ॿियो पासो हो त इलेक्शन खां अॻु ई जेके मुख़्तलिफ़ तासुर जुड़नि था इलेक्शन खे वठी करे, जंहिंमें इलेक्शन खे डिस्प्यूटेड करणु, इलेक्शन खे कॉन्ट्रोवर्शियल बणाइणु, उहे शयूं असांखे हिन भेरे तमामु घणियूं नज़र आयूं आहिनि। उनखे कीअं पिया ॾिसो? उन ते अव्हांखे का सोच नज़र अचे पई लाॻापियल जेके स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि जी, त इन शइ खे बि डिफ्यूज़ करण जी ज़रूरत आहे हिन वक़्तु? ॾिसो, उहो त हर इलेक्शन में मैनिपुलेशन थींदी रही आहे। पाकिस्तान जी 70 वारी इलेक्शन खां सवाइ कंहिं बि इलेक्शन खे तव्हां खणी ॾिसंदो रिकॉर्ड त सभु इलेक्शन मुतनाज़ा रहियूं आहिनि। कॾहिं RO जी इलेक्शन, कॾहिं उनखे कहिड़ो धांधली जो नालो ॾिनो वियो, पर हिन इलेक्शन में ईअं थो लॻे पियो त जेके इक़्तिदार जा असुल धणी आहिनि या जेके उहे उन्हनि जी इन्वॉल्वमेंट जेको आहे उहो आहे, पर जेके स्टेक होल्डर्स आहिनि उन्हनि स्टेक होल्डर्स खे सभिनी खे उहो समायूं वेठा आहिनि। हिकिड़ो जेको फ्यूचर जो हर माण्हू इहो त ॻाल्हि करे पियो त जेका फ्यूचर जी गवर्नमेंट हूंदी उहा PTI खां सवाइ बाक़ी नेशनल गवर्नमेंट टाइप हूंदी ऐं थी सघे थो PTI जा माण्हू हुन में बि शामिल बि थियनि। त जेको केक आहे उन केक जो पोइ कंहिंखे खणी थोरो हिसो मिलंदो, कंहिंखे घणो हिसो मिलंदो, पर मिलंदो सभिनी खे। त इहो एलिमेंट अहिड़ो आहे जेको ईअं थो लॻे ॼण सुभाणे हिन ते को वॾो का तहरीक जनम न वठंदी या मुतनाज़ा हिन मामले खे जेको आहे बयानबाज़ी जे हद ताईं त थींदो, पर इनखे जेको आहे अॻिते हिकिड़ो बेसिस प्रोवाइड न कंदो, छो त हिन में केक मां सभिनी खे थोरो थोरो हिसो मिलंदो। ठीकु।
जियार साहब इन शइ खे अव्हां कीअं हिन ते कॉमेंट कंदो त जेका ॻाल्हि एजाज़ साहब कनि पिया त केक मां थोरो थोरो सभिनी खे हिसो मिलंदो, हिकिड़ो परसेप्शन असां हिन वक़्तु ॾिसूं पिया जेको तमामु ॾींहों ॾींहुं मज़बूत थींदो पियो वञे, छा हिन जो को या जेके सिक्योरिटी जे हवाले सां जेके ख़दशा आहिनि, जेके ॿियनि मामलनि जो ज़िक्र थिए पियो, छा हिन जो को टर्नआउट ते अव्हां ॾिसो पिया? टर्नआउट बेसिकली छाकाणि ॾिसो असांजूं इलेक्शन्स ॾाढियूं लोकल आहिनि, असांजूं इलेक्शन्स ॾाढियूं बिरादरी ते बेस्ड आहिनि, असांजूं जेके इलेक्शन्स आहिनि से शख़्सियात ते मुनहसिर आहिनि। त ही जेके वॾा मसइला आहिनि जंहिंखे असां पिया निशानदही कयूं, जियो स्ट्रेटेजिक ऐं जियो पॉलिटिकल ऐं ॿिया जेके इमेज, उहो वरी ॿियो एस्पेक्ट आहे, ॿियो एंगल आहे इंटरनेशनल लिहाज़ सां या डोमेस्टिक पॉलिटिक्स जंहिं तरफ़ वञे पई थी। लेकिन इहा ॻाल्हि बिल्कुलु दुरुस्त आहे त अञा शायदि असां छाकाणि जो जमहूरियत जे पहिरें ॾहाके ते आहियूं, सो उन में प्योरली इहो चवणु त सिर्फ़ु हिकिड़ी 2 पार्टी सिस्टम या 3 पार्टी सिस्टम या 4 पार्टी सिस्टम जे बजाए परहैप्स इट्स अ गुड मॉडल त हर इलाइक़े जो रिप्रेज़ेंटेटिव कंहिं न कंहिं शक्ल में पॉलिटिकल पार्टी जी शक्ल में या आज़ाद हैसियत सां या कोalition में गॾु हुजे। उन में गॾु हुअण जो फ़ाइदो इहो आहे त उनजो पंहिंजो स्टेक थिए थो ऐं ॿियो छा आहे त रिस्पॉन्सिबिलिटी थिए थी। हूं त हुननि वटि जवाज़ आहे त असां त पावर में हुआसीं कोन, असां गवर्नमेंट में हुआसीं कोन, पर जेकॾहिं हर पॉलिटिकल पार्टी जे स्ट्रेंथ मुताबिक़, मसलन जेका पार्टी ए आहे सा जेकॾहिं हिकिड़े सूबे में आहे एतिरे हद ताईं आहे जो हू मुकमिल नथी ठाहे सघे पर चङी साइज़ेबल स्ट्रेंथ आहे, त मुंहिंजे ख़्याल में हुनखे स्टेक ॾियण में मां कोन थो सम्झा को मुज़ाइको आहे या का तव्हांजी जमहूरियत गंदी थी वञे, का कॉम्प्रोमाइज़ थिए थो। आई थिंक इज़ बेटर, छाकाणि जो अञा असांखे प्रोसेस मां गुज़रणो आहे टू बिकम ए नेशन, टू बिकम ए वर्किंग डेमोक्रेसी। असां अञा आहियूं वर्क इन प्रोग्रेस एज़ अ डेमोक्रेसी, एज़ अ कंट्री। जेके ॿियूं असां ॾिसूं पिया था जेके कंट्रीज़ 200-250 साल थिया आहिनि, 500 साल थिया आहिनि, उन्हनि में बि एॾा मसइला आहिनि हिन वक़्तु त असांखे इहे मसइला, मूंखे त सची ॻाल्हि आहे नंढा था नज़र अचनि। त जेकॾहिं अमेरिका जहिड़ी वॾी जेका रियासत जेका 250 साल ताईं जमहूरियत जे नाले ते हली आहे, या यूरोपियन कुझु कंट्रीज़ आहिनि, उन्हनि में जेके आहिनि से हींअर अहिड़ा डिस्टॉर्शन्स पैदा थिया आहिनि जंहिंमें अजीब ग़रीब क़िस्म जूं कैरेक्टर्स जेके आहिनि जेके अचनि था पिया जमहूरियत जे नाले ते पावर में। त उन लिहाज़ सां त मुंहिंजे ख़्याल आहे असांजी हिकिड़ो सुठी बहार आहे, हिकिड़ो सुठो चमन आहे, हिकिड़ो सुठो आवाज़ आहे जमहूरियत जे लाइ। सो मुंहिंजे ख़्याल आहे इन आवाज़ खे हम आवाज़ बणिजी हिकिड़ो सुठो जमहूरियत जो नग़मो जेको आहे सो ठाहियूं, हिकिड़ो जमहूरियत जी ईद ठाहियूं, पंहिंजे मुस्तक़बिल जे लाइ हिकिड़ो सुठा ख़्वाब ॾिसूं। छाकाणि जो मुंहिंजी नज़र में असांजो जवान इज़ द मर्क, जेको नौजवान आहे अचण वारो, उहो ई जेको आहे सो मर्कज़ी महवर हुअणु घुरिजे त उन्हनि जो मुस्तक़बिल छा थींदो। पॉइंट टेकन जियार साहब, लास्ट मिनट आहे मूं वटि त जमील साहब खां फाइनल कॉमेंट वठी था ॾियूं। जमील साहब, टर्नआउट जो जी ॻाल्हि थी ते उन ते ऐं फाइनल ई अवां छा चवंदो आख़िर में प्रोग्राम में? न, बलोच साहब नगमे जी ॻाल्हि कई त नगमो ॿुधाए था छॾियूं फाइनल, बस मिनट थी सके कि मेरे देश के जवानों, मतलब जो ॾिसो 64% असां यूथ आहिनि, हिन में 4 मिलियन जे क़रीब असां यूथ हर साल एम्प्लॉयमेंट जे क़ाबिल हूंदा आहिनि, असां एम्प्लॉयमेंट ॾींदा त इन जो पर उन्हनि खे असांजे मुल्क में रिज़िलियंस आहे, मुल्क में काफ़ी कुझु आहे जीअं असां सभु मिली कमु कयूं। त इन करे मां रुगो पैगाम इहो ॾींदुसि त भले बिल्कुलु वोट कास्ट कयो ऐं इन में जेको बि आहे उन में कुझु न कुझु फ़ाइदो वठो इन इलेक्शन खां कि मेरे देश के जवानों हिम्मत न हारना, कुदरत का इम्तिहान है, हिम्मत न हारना, और नई नस्ल के चिरागो उम्मीद रखो बाकी, ये मुल्क है तुम्हारा, हिम्मत न हारना, और मेरे देश के जवानों हिम्मत न हारना, कुदरत का इम्तिहान है, हिम्मत न हारना। थैंक यू सो मच जमील साहब, जियार साहब, एजाज़ महार साहब। नाज़रीन, एंड में आख़िर में मुल्क जी आबादी जो जेको वॾो हिसो आहे 64% नौजवान, उन्हनि जे हवाले सां जेको हीउ पैगाम हो त हिमत नाहे हारणी ऐं समूरी शयुनि खे साम्हूं ॾिसी ज़ाहिर आहे हीउ जेको वक़्तु आहे उनखे असांखे गॾिजी करे उन मां पार थियणो आहे। नाज़रीन, गुफ़्तगू जे हवाले सां पंहिंजे फीडबैक असांखे आगाह कजो, वरी सुभाणे असां मुलाक़ात कंदासीं सेम टाइम ते नए मौज़ू ऐं महिमाननि सां गॾु। तेसिताईं ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़।